लाखा रोड वेझो मेहराबपुर शहर जो गंदो ऐं सिहत लाइ हानिकार पाणी शाख में छोड़ करण सबबि इलाइक़े वासी बीमारियुनि में विकोड़ ॾियण जो ख़दशो वधी वियो आहे। ॻोधो शाख में छोड़ थींदड़ मेहराब शहर जो गंदो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी वापराए रहिया आहिनि, जंहिं करे बीमारियूं पखिड़िजण जो ख़दशो आहे। ॻोठाणनि फिदा हुसैन नागौर, अब्दुरऊफ़ नागौर ऐं ॿियनि चयो त जर जो पाणी खारो हुजण सबबि इलाइक़े वासी ॻोधो शाख जो पाणी वापराइनि था। पाणी गदिलो हुजण करे जानवर मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। हुननि चयो त हाणे इंसाननि में बि बीमारियूं पखिड़िजण जो ख़दशो आहे। ॻोठाणनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त सदन पीअण जे साफ़ पाणी जो बंदोबस्तु कयो वञे। ॿी सूरत में हू एहतजाज जो जमहूरी हक़ इस्तेमालु कंदा। पाणी अचे थो, सेवरेज जो पाणी अचे थो, उहो जेको आहे हुन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि उनजे वापराइण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। जंहिंमें साई आहे, कारी कामण आहे, पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, टाइफाइड, वॾो बुखार वग़ैरह जेको आहे उहो माण्हुनि में थिए थो पियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।